सखर पाकिस्तान राय हक़ पार्टी जो अहम इजलास मरकज़ी अहले सुन्नत बचल शाह मियाणी सखर में मुनक़द थियो। पाकिस्तान राय हक़ पार्टी इस्लाम जी जिदोजहद ऐं कुरानी निज़ाम ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ नामूसे सहाबा रज़ा जे तहफ़्फ़ुज़ सालमियत ऐं इस्तिक़ाम जे हक़ीक़ी मुहाफ़िज़ आहे। मारूफ़ आलिम दानिश्वर घराणे सां ताल्लुक़ रखंदड़ मुफ्ती रफ़ीक़ अहमद क़ाज़ी मेंबरशिप फॉर्म भराए पाकिस्तान राय हक़ पार्टी में शमूलियत इख्तियार कई। इजलास में अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान राय हक़ पार्टी इस्लाम जी जिदोजहद ऐं कुरानी निज़ाम ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ नामूसे सहाबा रज़ा जे तहफ़्फ़ुज़ सालमियत ऐं इस्तिक़ाम जे हक़ीक़ी मुहाफ़िज़ आहे। असांजे वॾड़नि पाकिस्तान ऐं क़ौम जी भलाई लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। इन मौक़े ते पाकिस्तान राय हक़ पार्टी सिंध सूबे जे अॻुवाणनि अब्दुल रऊफ़ कठीफर, अब्दुल हफ़ीज़ बलोच, राणा अक़ील, ख़ालिद शेर मेहर ऐं सुन्नी राबिता काउंसिल सकर ज़िले जे अॻुवाणनि सदर रशीद अहमद शाह, मुफ्ती फ़याज़ अहमद हालिजो ऐं ॿियनि मुफ्ती रफ़ीक़ अहमद क़ाज़ी खे पाकिस्तान राय हक़ पार्टी में शमूलियत इख्तियार करण ते शानदार आजियां कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।